नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे लंडन में ख़बर ॾींदा हलूं त साइंसदाननि कोरोना जे भारतीय क़िस्म डेल्टा जी तेज़ी सां फैलिजण जा सबब ॻोल्हे वरिता आहिनि। बरतानिया मीडिया जी रिपोर्ट्स मूजिबि चीन जे रिसर्च सेंटर में कयल तहक़ीक़ में कोरोना वायरस जी भारतीय क़िस्म डेल्टा सां मुतासिर मरीज़नि जो जाइज़ो वरितो वियो, जंहिं में इहो इंकशाफ साम्हूं आयो त डेल्टा वायरस इंतहाई तेज़ी सां पाण पंहिंजी क़िस्म ठाहींदो आहे, जॾहिं त वायरस जे गुज़िरियल क़िस्म जे मुक़ाबले में डेल्टा जूं निशानियूं ज़ाहिर थियण जो वक़्तु इंतहाई घटि आहे। गुज़िरियल साल सेप्टेंबर में कोरोना जी डेल्टा वेरिएंट सभिनी खां पहिरीं भारत में साम्हूं आयो, जंहिं खां पोइ भारतीय सिहत वारे वज़ारत इन खे डबल मूवमेंट जो नालो ॾिनो। हलंदड़ महीने चीन में कयल तहक़ीक़ में माहिरीन गुआंगझोन शहर में डेल्टा जो पहिरीं लहर मां मुतासिर थींदड़ 62 मरीज़नि जो जाइज़ो वरितो वियो, जंहिं में माहिरीन इन मर्ज़ जो वायरस जे पहिरें क़िस्म मां मुतासिर थींदड़ मरीज़ सां भेट कयो, जंहिं जे नतीजे में माहिर इन नतीजे ते पहुता आहिनि त जॾहिं डेल्टा वेरिएंट कंहिं शख़्स मथां हमिलो कंदो त उहो तेज़ी सां पंहिंजो क़िस्म ठाहींदो, जेको वायरस जी तेज़ी सां पखिड़िजण जो सबबु बणिजंदो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।